मुझे सां मुलाक़ात कराई तो असांजे सिंध जे तमाम बेहतरीन फनकार आयदा कामरान सोलंकी सां सिखिया के खां वती आहे सिंगिंग जी। सिंध जा जेके भी सुरीला सिंगर आहिनि मुंहिंजा उस्ताद आहिनि। सिंगर न हुजो हा त छा हुजो हा? पायलट जो ॾाढो शौक़ु हुयो। जहाज़ हलाए वञो पर थी कोन सघियमि। कामरान जहाज़ हलायो। ज़िंदगी जी सभ खां वॾी ख़ुशी कॾहिं मिली? मुंहिंजी अमर टीवी ते ॾिठो त उहा ॾाढी ख़ुशि थी न, त उन टाइम ते माना मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थी। लजपाला ते लड़ लगिया मेरे तो गम परे दे। तकलीफ़ कहिड़ी आहे जेका दिलि जे अंदरि आहे? जंहिं मूंखे सपोर्ट कयो, मुंहिंजी अमर जी वफ़ात थी वई, हुनजो ॾुख संभालियो ई न हुयोसीं त माना वरी हींअर माना 9 वरनि ते बाबा जी डेथ थी वई। मूंखे यादि अची वेंदी आहे न त माना ईअं माना मुंहिंजो हियां फटंदो आहे माना। Thanks for watching this video. For more updates, subscribe Shehla Gul Official.